टंडू मोहम्मद खान इंडस मेडिकल कॉलेज के चीफ एग्जीक्यूटिव डॉक्टर इकबाल मेमर, प्रिंसिपल डॉक्टर अफरोज मेमर, डॉक्टर मदीहा शाह, डॉक्टर आकाश भट्टी, काजी तमास चयो आहे त तालीम समाज के सुधारे में पिण अहम किरदार अदा करे थी। इंसान के रवैये में जेका तब्दीली अचे थी सा तालीम खां सवाइ मुमकिन नथी थी सघे, छो त इंसान शऊर इल्म मंझाई हासिल कंदो आहे। जेकॾहिं इंसान वटि इल्म न हुजे त हू जानवरनि ऐं हैवाननि जे मिसाल आहे। इहा हक़ीक़त आहे त इल्म इंसान जी टी अख आहे। इन अख सां असीं हक़ ऐं नाहक़, सच ऐं कूड़, सुठे ऐं ख़राब, नेकी ऐं बदी जी सुञाणप करण जे क़ाबिल बणिजी सघूं था। हिननि ख़्यालनि जो इज़हार हुननि गवर्नमेंट प्राइमरी स्कूल करीमाबाद जे शागिर्दाणनि जे तालीमी विज़िट दौरान शागिर्दाणनि सां ख़िताब कंदे कई। हुननि चयो त तालीम हासिल करण खां सवाइ तरक्की मुमकिन नाहे। अवां जे दर्दनि जो हिकु ई इलाज आहे तालीम। क़ौमुनि जी क़िस्मत जा फ़ैसिला जंग जे मैदान में न पर तालीमी दरसगाहनि में थींदा आहिनि। तरक्की ऐं तब्दीली वालिदीन जे सहकार सां ई मुमकिन आहे। पंहिंजे बचनि खे हर हाल में तालीम ॾियारियूं ऐं पंहिंजनि इदारनि जी मालिकी करियूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची